कंबर खां सिंध ग्रीन न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल कादिर जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर WC कंबर तरफ़ां सोशल वर्कर काका मोहम्मद अली चांडियो जे ताउन सां तालीम खे हथी वठण लाइ कंबर जे पुठिते पयल इलाइक़नि UC दोस्त अली जे प्राइमरी स्कूल अंदरि पढ़ंदड़ मासूम ॿारनि में किताब बुक पेंसिलुनि जामेट्री ऐं पीअण जे पाणीअ जूं बोतलूं विरायूं वयूं। उन मौक़े ते स्कूल जे उस्ताद UC दोस्त अली जे काउंसलर हाफ़िज़ अहमद अली गुरामाणी समेत ॿियनि चयो त असीं JWC कंबर में काका मोहम्मद अली चांडियो जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजे ॿारड़ीअ जे स्कूल पहुची स्कूली ॿारनि में सामान विराया। उन अमल सां असांजे ॿारनि में तालीम हासिल करण जो चाह पैदा थी वियो आहे। हुननि वज़ीर आला सिंध ऐं तालीम वारे सूबाई वज़ीर खे अपील कंदे चयो त असांजे स्कूल में 200 जे लॻभॻि ॿार तालीम पिराए रहिया आहिनि, पर असांजे स्कूल में सिर्फ़ु हिकु उस्ताद रखियल आहे जंहिं असांजा ॿार सही नमूने तालीम नथी मिले। महिरबानी करे असांजे स्कूल में 2 या 3 टीचर उस्ताद मुक़ररु कया वञनि जीअं असांजा ॿार सही नमूने तालीम हासिल करे सघनि।